अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। इमरान जे गुंडनि ते पीटीआई जे हामियुनि ते नाज़रीन, सवाब ज़िले ठठे पारां सिंध हाउस इस्लामाबादी पीटीआई जे कारकुननि जी कयल हमले ख़िलाफ़ ज़िले सदर इमदाद सरकी, सदाम समो, शाहजहान सूमरो, मंसूर खान, असगर सरकी ऐं जावेद बिरोही जी अॻुवाणी में प्रेस क्लब ठठो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध हाउस ते थियल हमले जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। इमरान न्याज़ी मुल्क में जमहूरियत जे नाले में सियासी ऐं इक़्तिदारी गुंडागर्दी ते लही आयो आहे। हुननि चयो त पीपी मुल्क में साफ़ सुथरी ऐं अवामी सियासी हलचल ते यकीन रखे थी ऐं जमहूरी तौर ते जदोजहद कंदी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।